एक्यूपंचर इलाज जो हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो आहे जंहिं में जिस्म में सुयूं हयूं वेंदियूं आहिनि। ईअं केतिरनि ई बीमारियुनि जो इलाज ऐं सूर ख़तमु करे सघिबो आहे। दुनिया जा केतिरा साइंसदान हिन क़िस्म जे इलाज रस्ते माण्हुनि जो इलाज करे रहिया आहिनि, जॾहिं त के अहिड़ा बि आहिनि जेके अञा ताईं हिन तरीक़े खे एतिरो फ़ाइदेमंद नथा सम्झनि। एक्यूपंचर आहिस्ते आहिस्ते पाकिस्तान में बि आम थी रहियो आहे। असल में इलाज जो ही हिकु चीनी तरीक़ो आहे जंहिं आहिस्ते आहिस्ते सॼी दुनिया में शोहरत हासिल कई आहे। सन 1979 में सिहत जे आलमी इदारे पिणु हिन तरीक़े सां इलाज जी पुठभराई कई हुई। एक्यूपंचर इलाज जो 5000 साल पुराणो तरीक़ो आहे जंहिंमें सने क़िस्म जूं दातनि जूं ठहियल सुयूं इंसानी जिस्म जे किन मख़सूस हंधनि ते चमड़ीअ में हयूं वेंदियूं आहिनि। जीअं त एक्यूपंचर इलाज जा मौजिद चीनी आहिनि, तंहिं करे हिननि जो चवणु आहे त जिस्म में ॿिनि क़िस्म जूं लहरी क़ुवतूं या शक्तियूं आहिनि जंहिंखे नाकारी ऐं हाकारी शक्तियूं सॾियो वेंदो आहे। ईअं जॾहिं जिस्म में इन्हनि ॿिन्ही क़िस्म जूं शक्तियूं ऐं संदन वहक हिकु करे थिए थी, तॾहिं शक्तिअ जी अहिड़ी वहक वारी हालत खे ची सॾिजे थो ऐं इंसान सेहतमंद रहे थो। पर जॾहिं हाकारी ऐं नाकारी में गड़बड़ पैदा थिए थी त माण्हू बीमार थी पवे थो। इन जो सबबु कंहिं बि हिकिड़ी शक्तिअ जो वधिजी वञणु या ॿी जो घटिजी वञण बि थी सघे थो। एक्यूपंचर लाइ जिस्म में अहिड़ा केतिरा मख़सूस हंध हूंदा आहिनि जिते सुयूं हयूं वेंदियूं आहिनि। अहिड़ा हंध चमड़ीअ जे हेठियां वेह में हूंदा आहिनि ऐं इन्हनि जो वास्तो वरी मुख़्तलिफ़ अंदरियनि उज़वनि सां हूंदो आहे। अहिड़ा हंध डेग में इंच जे 10 हिसे जेतिरा सना सिधा ऐं हिकु लीक में हूंदा आहिनि। अहिड़े हंधनि ते सुयूं हणी केतिरनि ई बीमारियुनि जो इलाज कयो वेंदो आहे। जिस्म में अहिड़ा 361 बुनियादी हंध आहिनि। इन खां सवाइ खोजनाइनि दौरान अहिड़ा 500 खनि ॿिया बि हंध लधा विया आहिनि। एक्यूपंचर वसीले हिननि बीमारियुनि जो इलाज करे सघिबो आहे। संदनि जो सूर, ख़ासि तौर पब, गोॾे ऐं आङिरियुनि जो सख़्तु ऐं सोज पैदा कंदड़ सूर, ॾंद जो सूर, मथे में हर ऐं सख़्तु पवंदड़ सूर, घणो करे अधु मथे में ऐं अधु मुंहं में, मैदे में तेज़ाबियत जो वधी वञणु, निंड न अचणु, वधियल ब्लड प्रेशर, धम, घणो पघर अचणु, नामर्दी, तन ते दबाव, कननि जो विञणु, हैज़ में गड़बड़, मिर्गी, डायरिया, कब्ज़ी, अपेंडिक्स में सूर, ॿारनि जो हंध में मुटणु, वियम में तकलीफ़, शाक वारी हालत, दिलि जो सूर, चेल जो सूर, कंध जो सेटिजी वञणु, मोच, अधरंग, हेठिएं धड़ जो सुकी वञणु, लकवो, हस्टेरिया, दिमाग़ी ख़लतन, नज़र घटिजी वञणु, कलियूं पवणु, सरसाम, पोलियो, सफ़रावी हालतूं, बुखार ऐं हिॾकी वग़ैरह। इन खां सवाइ एक्यूपंचर वसीले उन्हनि माण्हुनि जो कामयाब इलाज करे सघे थो जेके ॿोड़ा हूंदा आहिनि। चीन में अहिड़नि केतिरनि ॿारनि ते कामयाब तजर्बा कया विया आहिनि जेके ॼाए ॼम खां गूंगा ऐं ॿोड़ा हुआ। तजर्बनि मां 80% ॿारड़ा ठीकु थी विया। हिन क़िस्म जा कामयाब तजर्बा अमरीका में बि थी रहिया आहिनि। सिहत जे आलमी इदारे जी रिपोर्ट मूजिबि दुनिया जे केतिरनि मुल्कनि में एक्यूपंचर इलाज वॾी शोहरत हासिल करे रहियो आहे। चीन, जापान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी, इटली, हांगकांग, स्पेन, यूनान, नेदरलैंड, ताइवान, मैक्सिको, कैनेडा ऐं बर्तानिया वग़ैरह अहिड़ा मुल्क आहिनि जिते हिन तरीक़े सां भरपूर इलाज कयो वञे थो। एक्यूपंचर इलाज जी हिकिड़ी खूबी हीअ बि आहे त ही को महांगो इलाज न आहे। हिन लाइ रुगो कुझु सुयूं ऐं बिजली पुसराईंदड़ औज़ारनि जी ज़रूरत हूंदी आहे। इस्लामाबाद में बि हिकिड़ी अहिड़ी सरकारी पॉलीक्लिनिक आहे जिते मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वेंदो आहे। पाकिस्तान में एक्यूपंचर शफ़ाखाना केतिरनि हंधनि ते क़ाइमु थी चुका आहिनि जिते मरीज़नि जो इलाज कयो वेंदो आहे। पाकिस्तान में कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, कोयटा ऐं पिशावर में हिन क़िस्म जा शफ़ाखाना आहिनि। सिंध में
डॉक्टर सुलेमान शेख अहिड़नि कामयाब माहिरनि मां हिकु आहे जेको एक्यूपंचर वसीले माण्हुनि जो इलाजु कंदो आहे। पाण इन लाइ चीन मां महारत हासिल करे आयो आहे ऐं पेन क्लिनिक नाले विक्टोरिया रोड कराचीअ में संदसि शिफ़ाखानो आहे। हिन इलाज जी मक़बूलियत जो सबबु न रुगो सस्ताइप ऐं सुईयुनि जो इस्तेमालु आहे, पर ही बहिराड़ियुनि ऐं जंगी हालतुनि दौरान बि कामयाबी ऐं सवलाईअ सां इस्तेमालु करे सघिबो आहे।